बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह लुक़मान रुकू नंबर 1। अलिफ लाम मीम। ही आयतूं हिकमत वारे किताब जूं आहिनि जो हिदायत ऐं बाज उन्हनि भलारनि लाइ आहे जेकी निमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं ज़कात ॾींदा आहिनि ऐं उहे आख़िरत जो विसाह बि रखंदा आहिनि। उहे पंहिंजे पालणहार जे सिधे रस्ते ते आहिनि ऐं उहे ई छोटकारे वारा आहिनि। ऐं माण्हुनि मां को अहिड़ो आहे जो बेहूदी ॻाल्हि खे ॻिनंदो आहे त माण्हुनि खे अणॼाणाईअ सां अल्लाह जी वाट खां भुलाए ऐं उन वाट खे ठठोली करे वठे, उन्हनि लाइ ख़्वारीअ वारो अज़ाब आहे। ऐं जॾहिं असां जूं आयतूं खेसि पढ़ी ॿुधाइबियूं आहिनि तॾहिं हठेलो थी मुंहुं फेराईंदो आहे, ॼण के उन्हनि खे ॿुधो ई न हुआईं, ॼण के संदसि ॿिन्ही कननि में घबराही आहे। तंहिं करे खेसि ॾुखो ईंदड़ अज़ाब जी ख़बर ॾे। बेशक जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन लाइ नेमत वारा बाग़ आहिनि, मंझंदि सदाईं रहण वारा आहिनि। उहो अल्लाह जो पको अंजाम ॾिनल आहे ऐं उहो ग़ालिब हिकमत वारो आहे। आसमाननि खे रीह थंभे जे बणायईं जो खेनि ॾिसो था ऐं ज़मीन में जबल विधाईं त मतां अव्हां खे धो ॾे। ऐं मंझंदि हर जिन्स जा जानवर पखेड़ियाईं ऐं आसमान खां पाणी वसायोसूं, पोइ मंझंदि सुठा हर जिन्स जा उभड़ ॼमायासूं। इहा अल्लाह जी बणावट आहे। पोइ मूंखे ॾेखारियो त जेकी उन अल्लाह खां सवाइ ॿिया आहिनि तिन छा बणायो आहे, बल्कि ज़ालिम पधरीअ भुल में आहिनि।